समूरी सिंध अगवा वारदातुनि खिलाफ सरापा एहतजाज बणियल शहर शहर थियणा कश्मीर में सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान ढंढ वटि इंडस हाईवे ते 6 ॾींहनि खां धरणो जारी। कश्मीर कंदकोट ज़िले में 5 ॾींहं हड़ताल। सखर जी हिंदू बिरादरी, सिविल सोसाइटी, सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि जो बबरलोए बाईपास ते धरणो। सांगड़, मटियारी, नवाबशाह, जैकबाद, जामशोरो, हाला, बदीन, सांगड़, टंडो मोहम्मद खान ऐं सिजावल में धरणा। डोरो नारो, मीरपुर माथेलो, मेहड़, सिजावल जुणेजो, दड़ो, लखी गुलामशाह, नवकोट, फैज़गंज, टंडो बाबो, गोलारजी, तलहार, सामारो, जरवार, खिपरो, मीरपुर बठोरो, घारो, घोड़ाबारी, कुंडरी, डोरो नारो, बाकराणी ऐं बादर में धरणा हणी एहतजाज रिकॉर्ड कराए पियो। शाहपुर शाकर, बांधी, नबीसर रोड, ठुल्ला ऐं बख्शापुर में भी एहतजाज। ठट्टो ऐं नौशरो फेरोज़ में अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट। कलोई में हड़ताल कई वई, मुक़बिन जी बाज़ियाबी जो मुतालबो। सिंध में मुक़बिन जी बाज़ियाबी लाइ क़ौम परस्त पार्टियूं ऐं ॿियूं सियासी तंज़ीमूं भी मैदान ते अची वयूं। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ अली जे पारां सुभाणे सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान। सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर ज़ैन शाह धाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन जो मुतालबो कंदे सुभाणे मुज़ाहिरनि जो ऐलान करे छॾियो। ज़ैन शाह चयो आहे त अमन अमान जी सूरत इंतहाई ख़राब थी वई आहे। फौरी तौर धाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन करे मुक़बिन खे बाज़ियाब कराए वञे। GDA बि कचे में ऑपरेशन जो मुतालबो कयो। MQM बि मुक़बिन जी बाज़ियाबी लाइ सिंध में लॻल धरणे जी हिमायत करे छॾी। मुस्तफ़ा कमाल चयो आहे त जिते बि धरना लॻल आहिनि उन्हनि में मुतहदा कारकुन शिरकत कंदा। इस्लामाबाद पुलिस हितां 3MPO तहत गिरफ़्तार कयल चौधरी परवेज़ इलाही इस्लामाबाद हाई कोर्ट जो हुकुम ते आज़ादी बाद ॿीहर गिरफ़्तार। अदालत संदसि गिरफ़्तारी खे गैर कानूनी करार ॾिनो हो। लाहौर हाई कोर्ट चौधरी परवेज़ इलाही खे सुभाणे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। CCPO रावलपिंडी, DPO अटक ऐं अटक जेल जे सुप्रींटेंडेंट खे तौहीन अदालत जो नोटिस जारी। निगरान वज़ीर आज़म आम चूंडुनि लाइ तारीख़ ॾियण खां इनकार करे छॾियो। परॾेही मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो त आम चूंडुनि बाबति को टाइम फ्रेम नथा ॾेई सघूं। कोशिश आहे त नयनि तकबंदियुनि बाद चूंडूं जल्द थियनि। फ़ौज पंहिंजनि हदुनि मां ज़रे बराबर बि हदूं न पई ओरांगे। सुप्रीम कोर्ट नेब तरमीमुनि खिलाफ PTI चेयरमैन जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। चीफ जस्टिस रिमार्क ॾे चयो त रिटायरमेंट खां पहिरियां फ़ैसिलो ॾींदासीं। फ़ैसिलो मुख़्तसर ऐं सुठो हूंदो। जस्टिस मंसूर अली शाह सवाल कयो त नेब कानून मां फ़ौजी ऑफिसर्स ऐं जजिस खे छो ॿाहिरि रखियो वियो आहे। जेकॾहिं फ़ौजी ऑफिसर्स खिलाफ़ आर्मी एक्ट ऐं जजिस जे खिलाफ़ जुडिशियल काउंसिल ज़रिए कार्रवाई थी सघे थी त सिविल सर्वेंट लाइ सिविल सर्वेंट एक्ट मौजूदु आहे। सिंध में 8 DIG ऐं 31 SSP जूं बदलियूं ऐं मुक़रर थींदियूं। इलेक्शन कमीशन मंज़ूर ॾेई छॾी। कराची पुलिस जे सरबराह जावेद आलम ओडो खे हटाए संदसि जाइ ते DIG ख़ादिम हुसैन रिंद खे मुक़रर कयो वेंदो। जावेद आलम ओडो मीरपुर कास्ट जो DIG थींदो। असद रज़ा DIG ॾखण ऐं आसिम खान खे DIG वेस्ट ज़ोन कराची मुक़रर कयो वेंदो। परवेज़ चांडियो DIG शहीद बेनज़ीराबाद थींदो। अब्दुल हमीद खोसो DIG सखर ऐं जावेद जिसकानी खे
DIG लाड़काणो मुक़ररु कयो वेंदो। तारिक रज़ाक धारे जो DIG हैदराबाद मुक़ररु थींदो। पीर मोहम्मद शाह खे बदिली कयो वेंदो। मुक़ररनि ऐं बदिलियुनि जो नोटिफिकेशन सिंध जो घरू खातो जारी कंदो।